सांसों की बांधे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंधु जीए लतीफ़ जी ॿोली कुमार सानू जो आवाज़ तो तव्हां इंडिया वारे जो बॉलीवुड वारे तो ॿुधो ई ॿुधो हूंदो। पर अॼु असां वटि आयो रते ते रहियो कुमार सानू, जंहिंजो असुल नालो आहे अब्दुल अज़ीज़ बिरोही। ऐं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां भाउ जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयो। अदा कीअं आहे, तबियत सही आहे? खैर आहे साईं, तव्हां अॼु छा ॿुधाईंदो सुजाग न्यूज़ जे फॉलोअर्स खे? इहा साईं सॉन्ग ॿुधाईंदो। ॿुधायो। मैं ये नहीं कहता कि प्यार मत करना, किसी मुसाफिर का मगर एतबार मत करना। परदेसी परदेसी जाना नहीं, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के परदेसी मेरे यारा वादा निभाना। तुम याद रखना कहीं भूल न जाना, परदेसी परदेसी जाना नहीं, मोह मोड़ के दिल तोड़ के फूलों के मौसम में मिलने आते हैं, पतझड़ में पंछी बनकर उड़ जाते हैं, फूलों के मौसम में मिलने आते हैं, पतझड़ में पंछी बनकर उड़ जाते हैं, हंसती आंखों को आंसू दे जाते हैं, वादा करके भी ना वापस आते हैं, परदेसी मेरे यारा ओ लौट के आना, परदेसी मेरे यारा ओ गुजरा जमाना, उसे याद रखना कहीं भूल न जाना, परदेसी परदेसी जाना नहीं, मुझे छोड़ के ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे मूंखे इहा बि ख़बर पई आहे कुमार सानू जी आवाज़ तव्हां बिल्कुलु हाणे असां चाहींदड़ ई ॾिसंदा आहियो, जजमेंट उहे ई करे सघनि था। तव्हां लेडीज़ सिंगर्स जी बि आवाज़ कढंदा, इहा ॻाल्हि सही आहे? जी सही। ॿुधायो असांखे। हो पायलिया हो तेरे पायलिया शोर मचाए, नींद चुराए, ओश उड़ाए, मुझको पास बुलाए रब्बा हो, ओ रब्बा हो, ओ रब्बा हो। सरगम गाए, प्रीत गाए, तुझको पास बुलाए रब्बा हो, रब्बा हो, रब्बा हो। आंखों में तेरे सपने, होठों पे तेरी बात, ये दिन तो कट जाता है, गुजरती नहीं रात। ऐसी तुझको कैसे सुनाऊं, जिया का तुझको नहीं मुझे याद महीना दिन साल। सांसों की बांधे, सांसों का बंधन, गोरी तेरे पायल मेरे दिल की धड़कन। पायलिया पायलिया ज़बरदस्त ज़बरदस्त, तमामु भलो, माशाल्लाह सुठी महिनत कई अथव। ॾिसो
हीअ तो असांजे सिंधी जो टैलेंट जेकॾहिं हिननि जी हिमत अफ़ज़ाई कई वञे ऐं हिननि खे अहिड़ा के प्रोग्राम वग़ैरह थियनि ऐं उते शिरकत जी दावत ॾिनी वञे अञा मुंहिंजे ख़्याल वधीक इम्प्रूवमेंट ईंदी भई टैलेंट दॿियल आहे केसिताईं ॿहिराड़नि में अंदरि ई ऐं तव्हां ट्रैक्टर जा ड्राइवर आहियो जी साईं। हाँ ट्रैक्टर जा ड्राइवर तव्हांखे ख़बर आहे तक़रीबन जलाल चांडे खे पसंदि कंदा आहिनि पर ही वाहिदा जेको इंडिया बॉलीवुड जे कुमार सानू खे पसंदि करे थो हाणे ॿुधाए ज़िंदगी कीअं थी गुज़रे ही त ठीकु आहे थी वियो तव्हांजो हिकिड़ो मोहबत थी वई हिकिड़े हिन सां सिंगिंग सां ज़िंदगी कीअं पई गुज़रे अच्छा साईं, ज़िंदगी में मज़ो न आहे, छो गुरबत आहे न छा खपे हुकुम कर मूंखे ॿुधाए साईं। असांखे नौकिरी खपनि, नौकिरी नथा ॾियनि। नौकिरी न हाणे यार मां बि बेरोज़गार आहियां ॿियो कुझु ॿुधाए ॿियो मूंखे कामयाबी मिले हिन में। इंशाल्लाह मां तमामु सिंध वासियुनि खे जिते जिते शाह लतीफ़ सरकार जी हिन सुहिणी ॿोलीअ जा चाहींदड़ वेठा आहिनि उन्हनि खे मां अपील कंदुसि त हीअ असांजो जेको रत करे कुमार सानू अब्दुल अज़ीज़ बिरोही आहे हिननि खे वधि खां वधि सपोर्ट कंदा। अॼु चयो अथई त यार मूंखे कामयाबु कयो तव्हां ॾिसजो इंशाल्लाह सुजाग न्यूज़ जा दोस्त तव्हां कीअं था कामयाबु कयो कदुर कंहिं बि न कई आहे फ़िलहाल, असां कंदासीं इंशाल्लाह। बाक़ी जेका सपोर्ट वग़ैरह किथे परेशानी थिए थी या जिते सम्झे थो त हा भाऊ हीअ मुंहिंजी मजबूरी आहे उहा शइ कराए था सघूं इंशाल्लाह तव्हां सां ॿीहर मुलाक़ात थींदी पर तव्हांजे ॻोठ में ज़रूरु पए त इंशाल्लाह।